ॿुधाइण जो भाई। प्रश्न कयो परीक्षित महाराज सुखदेव भगवान को, महाराज हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो कहिड़ी, ये भगवान जॾहिं ॾिसो त देवताउनि जो ई पक्ष कंदा आहिनि, छा उहे देवताउनि जे पक्ष में हूंदा आहिनि ऐं हमेशह दैतनि खे मारींदा रहंदा आहिनि, असुरनि खे? छा भगवान भी पक्षपाती कयो आहे? कई माण्हुनि जे मन में इहा शंका हूंदी भगवान कंहिंजे शरण ईंदो आहे जेको धर्म ते हलंदो आहे, जेको सदाचार ते हलंदो आहे, पवित्र मार्ग में हलंदो आहे, उनजी भगवान रक्षा कंदा आहिनि। हर जुग जुग भगत पाइया पैज रखंदा आया राम राज। ॾिसो जॾहिं बि पुकारियो आहे त देवताउनि भगवान खे पुकारियो आहे, भक्तनि भगवान खे पुकारियो आहे। ये असुर दैत कॾहिं भगवान जे शरण न ईंदा आहिनि, उल्टो दुश्मनी कंदा आहिनि, वैर कंदा आहिनि भगवान सां। भगवान तो सभिनि खे गले लॻाइण लाइ तयार आहे। हाणे तूं अहिड़ी ॻाल्हि पुछी आहे त मां तोखे ॿुधायां थो त असुर कुल में हिकिड़ो बालक थियो, भगवान उन सां देवताउनि खां बि वधीक प्रेम कयो। चओ हरे राम। देवताउनि खां बि वधीक प्रेम? हा हा। केर थियो त प्रहलाद महाराज। बोलो प्रहलाद जी महाराज की जय। हिरण्यकश्यप उन जो पिता, हिरण्याक्ष जो जंहिंजो भगवान उद्धार कयो, उनखे क्रोध आयो, वञी गहरी तपस्या कई। काफ़ी सालनि खां पोइ अंदर ब्रह्मा जी तपस्या तो करे। ये भगवान कृष्ण जी कॾहिं न कंदा तो तपस्या, नारायण हरि राम जी। ब्रह्मा जी या भोले बाबा वध में वध ब्रह्मा जी तपस्या कई। ब्रह्मा जी आया, कई साल गुजरिया। हाणे ब्रह्मा जी छंडो हुयो, तपस्या कंदे 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 मिट्टी जमी वही, मिट्टी जो पहाड़ जमी हो, वृक्ष पैदा थिया, पक्षी रहने लगा, नांग घुमण लगा, सजो शरीर कीड़ा जीव जंतु पूरो खून चूसे आ, चमड़ी बची हुई जे बांस में न कपड़ो लपेटियल हूंदो आ, अहिड़ी हालत थी हुई। ब्रह्मा जी तक पंहिंजे श्री मुख सां चई छॾियो त हिरण्यकश्यप अहिड़ी तपस्या मां अॼु तक कोन ॾिठी आहे। लेकिन ॾिसो एॾी तपस्या करे भी उन्हें घुरियो छा? भक्ति न घुरी, भगवान न घुरियो, वरदान घुरियो। ब्रह्मा जी अगर राजी आयो तो मूंखे अमर करे छॾियो। ब्रह्मा जी चवनि था त मृत्यु लोक में कोई अमर आहे ही कोन, हिते तो सब मरण वारा रहंदा। चालाकी की त ठीक आहे, पोइ वरी कुछ वधीक वरदान जो। हाँ भाई घुरी वठ, तपस्या भी तू अहिड़ी कई आहे। ब्रह्मा जी मूंखे वरदान जो, तव्हांजे ठाहियल सृष्टि में कोई भी मनुष्य देवता मूंखे न मारे, तथास्तु। मूंखे न नर मारे न मनुष्य मारे, तथास्तु। कंहिं भी अस्त्र शस्त्र सां न मरा, तथास्तु। वरदान कहिड़ा तो घुरे? न घर जे अंदर मरा न ॿाहिरि मरा। अब ब्रह्मा जी भी ॾींदा था वञनि, तथास्तु। न मथे मरा न धरती ते मरा, आकाश में भी न धरती में भी न, तथास्तु। न सुबह जो मरा न रात जो मरा, तथास्तु। अच्छा 12 महीने में कंहिं में न मरा, तथास्तु। बस कर भैया बस कर। हाँ घना वरदान घुरंदे, लेकिन तपस्या भी तू ॾाढी ख़तरनाक कई आहे। वन सब वरदान तोखे ॾिना। हाणे त हिरण्यकश्यप ईअं हलियो ॼण मां ई भगवान आहियां, एॾो अहंकार अभिमान में आयो। हिकु बार जी ॻाल्हि आहे, माता कयादू खे जॾहिं प्रहलाद भक्त न जाया त राजा इंद्र कयादू माता जो हरण पियो करे वञे। विच में नारद महाराज मिलिया। नारायण 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 नारायण। अरे देवराज तू छा तो करे? तू देवता थी करे कहिड़ो कम तो करे? हिन माता जो हरण? चई ये मुंहिंजी माता है, मां इनखे प्रणाम तो कयां, लेकिन इनखे जेको बालक थींदो उनखे मारींदो। छो मारींदे भाई? चई हिरण्यकश्यप जो पुटु आहे, उहो भी तो ही ख़तरनाक थींदो, देवताउनि जो दुश्मन। तरी नारद महाराज चयो देवराज हिन गर्भ में जेको बालक आहे, 3 लोक उनखे मस्तक झुकाईंदा, वो महान विष्णु भगवान जो भक्त थींदो। राजा इंद्र कांपजी आ, माता जी परिक्रमा कई। चओ हरे राम। प्रहलाद जी माता उन जी परिक्रमा करे, प्रणाम करे कि हिन जे गर्भ में भगवान जो भक्त अचण वारो आहे, अहिड़ी महिमा आहे। चओ जय श्री कृष्ण। तरी नारद महाराज हिरण्यकश्यप जे धर्म पत्नी खे माता कयाधू उन जो नालो, माता कयाधूअ खे वठी आया ऐं हीअ भागवत कथा उन्हनि खे ॿुधाई। हरि चर्चा, हरि कथा, श्री हरि जा प्रसंग, भगवान जी महिमा, सॼो इहो ज्ञान ॾेई छॾियो। ऐं गर्भ में ई प्रहलाद महाराज ॿुधी वरितो। माण्हू चवंदा आहिनि भक्ति जी उमिरि सही कहिड़ी आहे? चवंदा आहिनि 60 साल 65 साल। हाली त पैसा कमाए वठूं, इहा उमिरि आहे भक्ति करण जी। हक़ीक़त ख़बर है तव्हांखे? भक्ति जी सभिनि खां सही ऐं सर्वश्रेष्ठ उमिरि आहे
कि जन्म को 9 महीना पहिरियों जॾहिं बालक कन्या कोई भी हुजे गर्भ में अची वञे आ 9 महीना माता भक्ति शुरू करे छॾे। छो जो पहिरीं पाठशाला माता थींदी आहे। माता भक्ति शुरू कई, वो बालक माता पिता जो श्रवण कुमार वांगुरु आज्ञाकारी ठही थो सघे, भगवान जो अहिड़ो भक्त ठही थो सघे कि 21 कुल तारे छॾे। ॿुधायो सही उम्र अथव जन्म वठण खां 9 महीना पहिरियों, इहा अथव असली उम्र। पर जहाँ जागे तहीं सवेरा। हे तो उही माताऊं ख़्यालु कंदियूं जेके ॿार पैदा थियण वारा आहिनि, और जेके पैदा थी चुका असां जहिड़ा उहे काॾे वञनि, चई जाते जाॻियो उहो ई सुबुह आहे। बसि हिन महिल खां हिन क्षण खां भॻवान जा थी वञो ऐं गुण ॻाईंदा रहो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। समय पाए करे प्रहलाद महाराज पाठशाला में विया। पिता पुछे तो प्रहलाद कहिड़ी पढ़ाई करे आए? प्रहलाद चयो महाराज पिताजी इहा ई पढ़ाई कई आहे कि वन में वञी करे बनमालीअ जी भक्ति करणु खपे, भगवान सां प्यार करणु खपे। भगवान ही सब कुछ आहिनि। एॾो प्यार कंदो हिरण्यकश्यप, गोद में विहारे करे मस्तक सूंघे करे रोई करे उनखे सनानु कराए छॾियईं। एॾो प्यार पंहिंजे पुट प्रहलाद सां। लेकिन जीअं ई ॿुधाई हेॾो आज्ञाकारी आहे, मूंखे दंडवत प्रणाम तो करे हथ जोड़े बीठो आहे, पितृभक्त आहे, लेकिन हे तो मुंहिंजे दुश्मन जो नालो तो खणे। क्रोध अची वियो, गुरुजीअ खे चिल्लाइण लॻो। गुरुजी शुक्राचार्य जा 2 पुट संड अमर्क मिलाए करे चवंदा संडा मर्क, उहे उनखे पढ़ाईंदा। संडा मर्क थर थर कांपण लॻा। तोभां साईं असां हिनखे पढ़ाई न कराई, अलाए काथों पढ़ी आया हुआ। कुझु समय जो वरी गर्मीअ जी छुट्टी थी, वरी प्रहलाद आयो। पुट प्रहलाद हाणे ॿुधाए कहिड़ी पढ़ाई कई अथई, बढ़िया वारी ॿुधाए। ऐं गुरुजी थर थर कांपनि। प्रहलाद चए थो गुरुजी बढ़िया वारी पढ़ाई पुछनि था पिताजी, ॿुधायां। गुरुजी चए थो असां हिनखे ॿुधायूं न कुझु कयूं, अलाए अलाए कहिड़ी पढ़ाई तो ॿुधाए। असां त हिनखे इहो ई सेखारियो आहे त तुंहिंजो पीउ भॻवानु आहे, हे त भॻवानु नारायण जी अलाए काॾो ई भक्ति सिखी आयो आहे। चए थो पिताजी 9 पाठ सिखिया आहिनि बढ़िया बढ़िया वारा चोखा, चओ त ॿुधायूं। ॿुधाए भाई। तॾहिं प्रहलाद महाराज 9 पाठ ॿुधाया। श्रवणम कीर्तनम विष्णु विस्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम। बाबा 9 पाठ पढ़िया आहिनि महाराज। कननि सां भगवान जी कथा ॿुधिजे, वरी मुख सां भगवान जो कीर्तन कजे, भगवान जो ध्यानु कजे, स्मरण कजे, भगवान जी पूजा कजे, भगवान खे प्रणाम कजे, भगवान जी स्तुति कजे, भगवान खे पंहिंजो स्वामी माता पिता सम्झिजे, भगवान खे पंहिंजो मित्र ठाहिजे, सखा ठाहिजे ऐं उनजी शरणागति वठी उनजो सहारो खणिजे। इहे 9 पाठ जो ॿुधे हिरण्यकश्यप जी अखियूं आग वांगुरु लाल थी वियूं। हिकदमि मथो गरम थी वियो, खणी करे ईअं पटके छॾियईं प्रहलाद खे धरतीअ ते। मस्तक मां खून वहण लॻी। माता कयादूअ जी चीख निकिरी वई। पोइ त एॾा अत्याचार कयईं, तलवार सां कटाए तो, तलवार कमु नथी करे, प्रहलाद जो वार विंगो नथो थिए। जहर पीआरियईं, जहर जो बि असरु न थियो। नांगनि खां डंगाई, नांग हली था वञनि छॾे करे डंगनि कोन था। भूखो प्यासो रखियईं, जेल में बंदि करे छॾी। लक्ष्मी माता सोन जे थालीअ में भोजन खाराए वई आहे, पहाड़नि तो धिको ॾेई छॾियईं। लेकिन प्रहलाद महाराज खे गोद में पकड़ण लाइ लक्ष्मी नारायण भगवान पहाड़ जे हेठि पहिरियों ई पहुची चुका आहिनि। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। इन तरह सां बार बार भगवान 24 कलाक उनजी रक्षा था कनि। लेकिन जेॾी महिल बि प्रहलाद वञे तो पियो त पुछनि सां तुंहिंजी अंतिम इच्छा कहिड़ी आहे? चए तो मां पिता खे दंडवत प्रणाम करणु थो चाहियां। मृत्यु दंड जेको पिता ॾे थो, उहो मौत खाइण जे लाइ, मरण जे लाइ वञण खां पहिरियों उन पिता खे दंडवत प्रणाम था कनि प्रहलाद, कि आख़िर त मुंहिंजा पिता आहिनि, मां उन्हनि जी संतान आहियां। अहिड़ा भागवत। रोई पवंदो हिरण्यकश्यप बि, लेकिन एॾो कठोर दिलि। आख़िर उन्हनि जा गुरु वठी आ, उन्हनि कृत्या प्रकट कई। कृत्या खे भगवान सुदर्शन चक्र उनखे जलाए छॾियो। वरी उन जा गुरु भी मरी विया। वरी प्रहलाद भगवान खे प्रार्थना करे पंहिंजे गुरुनि खे जीअरो कयो। तॾहिं गुरुनि खे बि अकुल आयो त वाकई असली भगवान त उहो आहे जंहिं असांखे जीअरो कयो आहे। हे त मारण ॼाणे, हे त भगवान असांखे प्राण ॾियण वारा आहिनि। उहे बि भगवान जी शरण थिया। चओ हरे राम। हाणे होलिका आई, चई भैया हिकु मौक़ो मूंखे मिलणु खपे।
ठीक है भाई तुम भी जोर आजमाए। होलिका खणी वही ऐं उनखे वरदान हूंदो कि तू न जलंदीअ जेकी चादर पाईंदीअ। और प्रहलाद के गोद में खणी लगाई बाह कि मां त न जलंदुमि। लेकिन अहिड़ो करिश्मो थियो, अहिड़ो चमत्कार कि प्रहलाद जो त वार विंगो न थियो, होलिका ई जलण लगी ए चवण लगी अरे विधाता हे कहिड़ो अन्याय आहे, मांजे वरदान जो छा थियो, मां कीअं थी जलां। प्रहलाद खे कुझु नथो थिए। तॾहिं आकाशवाणी थी चयो ये वरदान जेके हूंदा आहिनि न धर्म जे लाइ हूंदा आहिनि, भक्तनि जी रक्षा लाइ। भक्त खे मारण जे लाइ ये कोई वरदान माया कमु न कंदी आहे। अरे पापिण ॾाइण तूं भक्त जो बुरो चाहियो आहे, इन करे तुंहिंजा ई प्राण निकिरंदा। उहा पापिण जली करे रख थी वई। बोलो प्रहलाद जी महाराज की, भक्त वत्सल भगवान की जय। आखिर हिरण्यकश्यप चयो प्रहलाद कंहिंजे कंहिंजे जोर ते तूं मुंहिंजो विरोध तो करे, तोखे जेको नज़र नथो अचे पियो हाँ उनजी जय जयकार तो करे। हाँ ये सॼी दुनिया ॾिस कंहिंजी जय जयकार थी करे, कंहिंजी जय जयकार थी करे। चारों तरफ़ भगवान जी मूर्तियूं गायब, मंदिर में पंहिंजी मूर्तियूं रखाए छॾियईं। सभु जेके भी पूजन अर्चन कनि था भगवान जो न कंहिंजो हिरण्यकश्यप जो। घर घर में मंदिर में जय जयकार भगवान जी नथी हले, सभु कंहिंजी जयकार था मनाइनि। ख़बर अथव? बोलो हिरण्यकश्यप भगवान की। तव्हां त्या तलवार खणी बीठा था हिरण्यकश्यप ते, तव्हां भी हिरण्यकश्यप जी जय उन पार्टी जा आहियो छा? कहिड़ी पार्टीअ में आहियो भाई तव्हां? बढ़िया जोर सां जयकारो, भगवान जी जय त मनाईंदा न आहियो। ईअं हिरण्यकश्यप जी जय, कमाल थियो। ईअं थोरो ध्यान सां वियो भाई कथा में, हा कन हजार करे वियो, थोरो हीअ चक्री भी घुमायो। ईअं हरे राम, कंहिंजी भी जय मनाए छॾियो भैया। श्री कृष्ण गोविंद प्रेम राम, हे नाथ नारायण वासुदेव। क्रोध में अची करे हिरण्यकश्यप चए तो प्रहलाद तुझो भगवान काथे आ? प्रहलाद महाराज चवंता पिताजी आपका सवाल ही गलत है, भगवान कहाँ नहीं है। हरि व्यापक सर्वत्र समाना, कोई जिद सा हट सा गुस्से में थोड़ी ना भगवान प्रकट थींदा आहिनि, प्रेम ते प्रकट होए मह जाना। अच्छा ठीक आ, तू तो प्रेम कहवा न वॾो भगवान सां जी। तो हाँ अगर भगवान जाते काथे आ त इन खंबे में भी भगवान आ। हाँ तो क्रोध करे जी हिकिड़ो जोर सां प्रहार कयो खंबे ते हिरण्यकश्यप। अॼु भगवान सोचो कि मुंहिंजे भक्त जो वचन निकिरियो आहे कि मां खंबे में भी आहियां। ओहो अॼु त मूंखे जनम न वठणो पवंदो, अॼु मूंखे प्रकट थियणो पवंदो। ऐं कंहिंथो माता जे गर्भ में भी न, आकाश में भी न, वायु में भी न, अॼु त खंबे में ही प्रकट थियणो पवंदो। छो जो मुंहिंजो भागवत भक्त बालक प्रहलाद जे मुख में इहो वचन निकिरियो आहे। आहा तत् क्षण भगवान उन खंबे में ही प्रकट थिया। बोलो श्री नरसिंह भगवान की जय। अहिड़ो रौद्र भयानक स्वरूप ॾिसी करे हिरण्यकश्यप थोड़ी देर तवाक रहिजी वियो। अधु नर जो रूप अधु शेर जो रूप। अरे भक्त कारण रूप नरहर धरियो आप शरीर, हरि तुम हरो जन की पीर। भाई चए तो अरे मां छाजे करे तो घबराया, मूंखे त ब्रह्मा जी जा वरदान आहिनि। खिलाईंदा रहिया, झमकाईंदा रहिया। थोड़ी देर समय ॾिसी करे भगवान ॾिठो हाणे गोधूली बेला थी वई आहे। गोधूली बेला न सुबुह न राति। उन में पकड़े करे तुरंत चौखट ते आया ऐं उनखे पंहिंजे गोद ते विहारियो। नरसिंह भगवान हिरण्यकश्यप तू मुंहिंजे भक्त खे ॾाढो सतायो आहे पापी, अॼु मां तोखे मज़ो चखाईंदुमि। हिरण्यकश्यप चए तो ॿुधो भगवान मूंखे कई वरदान मिलियल आहिनि, तव्हां मूंखे मारे नथा सघो। भगवान चवनि था कहिड़ा वरदान आहिनि तोखे मिलियल? सभिनि खां पहिरियों वरदान न मां अस्त्र सां मरां न शस्त्र सां मरां। भगवान चवनि था तुंहिंजे लाइ त मुंहिंजा नख ई काफ़ी, ये तो पहाड़ के भी चीरे था सघनि। ॿियो वरदान आहे मुंहिंजो, ब्रह्मा जी जे ठहियल कंहिं बि देवता मो मनुष्य मो कंहिं मो न मरा। भगवान चवनि था ब्रह्मा मुंहिंजो पुटु आहे, ब्रह्मा खे मां ठाहियो आहे, ब्रह्मा मूंखे न ठाहियो आहे। टियों वरदान भी आहे, न नर सां मरां न मनुष्य सां मरां। तू मूंखे छा चवंदे? ॾिस तुंहिंजे लाइ मां हे रूप धारण कयो आहे। वाकई अधु नर अधु शेर नरसिंह भगवान। अरे त ॿिया बि वरदान आहिनि, न घर जे अंदरि मरां न ॿाहिरि मरां। ॾिस तूं न घर जे अंदरि आहे न ॿाहिरां, विचों विच जो पीउ आहे न, तोखे गोद में विहारियो आहे।
घबराइजियो त सब वरदान भी पूरा थिया, लगे तो मौत अची न वने। अरे त ॿिया भी वरदान आहिनि, कहिड़ो वरदान अथई? न ॾींहं जो मरा न राति जो, ॾिस गोधूली बेला अथई, न ॾींहं आहे न राति आहे। अरे असली वरदान त अञा बाक़ी आहे, 12 महीननि में कंहिंमें न मरा। भगवान चवनि था तुंहिंजे लाइ स्पेशल VIP 13 अधिमास पुरुषोत्तम महीनो बणायो आहे पुट। हाणे त सभु वरदान पूरा करे भगवान क्रोध में अची करे पंहिंजे नखनि सां हुनजी छाती ईअं चीरे छॾी, जीअं चटाई ठाहिण वारो घास चीरे छॾींदो आहे। तॾहिं बि भगवान जो क्रोध शांत न थियो। हुनजे अतड़ियुनि जी भगवान माला ठाहे पाए छॾी, अची सिंहासन ते विराजमान थिया। देवताउनि जी हिमत नथी थिए अॻिते वञी करे प्रणाम करण जी। पोइते था थींदा वञनि, परियों खां स्तुति था कनि। ब्रह्मा जी आया त हुनजो वाहन भॼियो, भोले बाबा आया त नंदी भॼियो। चयूं भैया हिकु कमु कयो, लक्ष्मी माता खे वठी अचो। लक्ष्मी माता खे चयूं तव्हांजा पति ॾाढा क्रोध में आहिनि। लक्ष्मी माता चयो जाने दे, मुंहिंजा पति शांताकारम भुजगशयनम। ये शांताकारम हलो त अम्मा हलो, क्रोधाकारम वेठा था वॼ, हाँ हलो त सही। चई अरे तव्हांखे कहिड़ी ख़बर देवताओ, सुंदर बढ़िया सोन जी थाली ठाहे करे, गुल विझी करे, तिलकम चंदन लगाए, छम 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 कंदी। लक्ष्मी माता जी साम्हूं आई, भगदैया करे भॼी वई। चई मां त पंहिंजे मुड़ुस खे अहिड़ो रूप कॾहिं न ॾिठो आहे, त भगवान जो एॾो क्रोध वारो रूप। तॾहिं ब्रह्मा जी चयो पुट प्रहलाद, भगवान तुंहिंजे करे प्रकट थिया आहिनि। ये अद्भुत रूप उन्हनि तुंहिंजे करे धारण कयो आहे। तूं ई केवल आहे भगवान खे शांत करे थो सघे, न त टई लोक जली रख न थी वञनि। तॾहिं प्रहलाद महाराज विया और चरणनि ते किरी पिया वञी करे, लपेटजी विया चरणनि में। नरसिंह भगवान ॾिठो चरणनि ते केरु आहे, कोमल मासूम ही नंढो बालक प्रहलाद। भगवान जो सॼो क्रोध छूमंतर थी वियो। गोद में खणी करे प्रहलाद खे लिखियल आहे चटण लॻा। ये गौ माता पंहिंजे बछड़े खे चटींदी आहे। चओ हरे राम। ऐं प्रकृति जे हिसाब सां शेर जे रूप में बि भगवान। और पहिरां अक्षर भगवान कहिड़ा चया आहिनि ख़बर अथव? चवनि था वत्स प्रहलाद मुझे क्षमा करना, मुझे आने में देर हो गई। पुत्र प्रहलाद मूंखे तूं माफ़ कजां, मूंखे अचण में देर थी वई। सभु हैरान थी विया, 33 करोड़ देवताऊं, ब्रह्मा जी, शिव जी, कि टई लोक जंहिंखां डिॼनि था उहे श्री भगवान 5 साल जे ॿार खां क्षमा था घुरनि। नेण भरिजी आया। 42 खां वधीक श्लोकनि में प्रहलाद महाराज स्तुति कई आहे। आहा श्री कृष्ण गोविंद हे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रहलाद महाराज को पुछो भगवान प्रहलाद तोखे भो नथो थे मुखो? हाँ प्रहलाद महाराज चए तो प्रभु मामा प्रलोभयोत्पत्त्या सप्तम कामेषु तैर्वरे तत्संग भीतो निर्वर्णो मुमुक्षुस्त्वामुपाश्रित। प्रभु मां जन्म साई विषय भोगन में फाथल पियो आहियां। हाणे मूंखे वरदान ॾेई करे तव्हां लुभायो न, मूंखां इहो न पुछो कि कहिड़ो वरदान तोखे खपे। भगवान चयो वरदान घुर। प्रभु हे लेन देन करण वारो कम त व्यापारियुनि जो आहे, असांजो न आहे। लेकिन मुंहिंजे प्रसन्नता जे लाइ भाई कोई त वरदान घुर। प्रहलाद जी चवनि था प्रभु अगरि वरदान ॾियणो ई अथव न त इहो ॾियो कि मुंहिंजे अंदरि इहे वरदान गुण जी 3 लोकनि में कंहिं कामना जो बिज ई पैदा न थिए। इहा ई कामना पूरी थिए कि कॾहिं कामना ही न थिए। चओ हरे राम। मेरी कामना है ये कामना कभी ना करूं, तेरा सब तुझको सौंप कर प्रभु तेरा दर्शन करूं। भगवान गदगद थिया। प्रहलाद तोखे भव नथो थिए मुखों? प्रहलाद चवनि था हे परमात्मन तव्हांजो मुख ॾाढो वॾो भयावनो आहे। तव्हांजी जीभ ईअं लपलपाए रही आहे, ज़बान अखियूं सूरज जे समान तेजस्वी, तव्हांजी भऊं चढ़ियल, पैनी पैनी ॾाठूं तव्हांजूं, अतड़ियुनि जी माला तव्हां पाए रखी आहे, खून सां लथपथ गर्दन जा वार बर्शे वांगुरु सिधा, तव्हांजा बीठल कन, हाथियुनि खे बि दिग्गजनि खे बि भयभीत करे छॾण वारो तव्हांजो सिंहनाद। जेॾीमहिल तव्हां गर्जना था कयो 3 लोक थर थर था कांपनि। शत्रुनि खे फाड़े छॾण वारा तव्हांजा हे नख,
प्रभु इन्हनि सभिनि खे ॾिसी करे मां तव्हांखो थोरो बि नथो डिॼां। कमाल आहे। प्रहलाद महाराज पूरे भयानक वर्णन कयो आहे भगवान जो, लेकिन चवनि था एतिरो सभु ॾिसी करे बि मां तव्हांखो भउ नथो कयां, छो जो ख़बर आहे तव्हां मुंहिंजे प्रेम जे करे ई त प्रकट थिया हो। शेर केॾो बि ख़तरनाक हुजे जंगल में, हाथी बि भॼी वञनि उनखे, पर उन शेर जो ॿार उन शेर जे कंधे ते चढ़ी वेंदो आहे कि ख़बर आहे ये सॼे जंगल जो बिगाड़ कंदो, पर मूं ते आंच बि न अचणु ॾींदो, उल्टो मुंहिंजी रक्षा ई कंदो। इन करे प्रभु मूंखे तव्हांखो कोई भउ कोन्हे। भगवान जा नेण भरिजी आया। प्रहलाद पुट हिन तोखे ॾाढा कष्ट ॾिना, ॾाढी तकलीफ़ूं ॾिनी। प्रहलाद जी चवनि था प्रभु मूंखे वरदान त कुझु न खपे, पर मुंहिंजे पिता तव्हांजो ॾाढो अपमान कयो, नास्तिक हो, ॾाढा तव्हांजा अपराध कया आहिनि। बसि मां इहो थो सोचां कि मुंहिंजे पिता खे त नरक मिलियो हूंदो। भगवान चवनि था न न प्रहलाद, मुंहिंजो जेको हिकु भक्त बि भक्ति कंदो आहे उन जे घर वारा कहिड़ा बि छो न हुजनि, मां कम से कम 21 कुल तारे छॾींदो आहियां। चओ हरे राम। घणा कुल? 21 कुल। भले माता जा, पिता जा, धर्म पत्नीअ जा हुजनि, जा 7 अचण वारा हुजनि, सभिनी खे तारे छॾींदा आहिनि। हे ॾिस प्रहलाद, तुंहिंजो पिता त पहिरीं ई मथे पहुची वियो आहे। भगवान ॾेखारियो त ॾिस हिरण्यकश्यप खे त मां पहिरियों ई वैकुंठ ॾेई छॾियो आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन तरह सां शुकदेव भगवान चवनि था ॿुधाए प्रहलाद केरु हुयो? असुर जातीअ में हो, हिरण्यकश्यप जो पुटु हो, लेकिन भगवान केॾी कृपा कई। आहा, तॾहिं चवंदा आहिनि भाई भक्त वत्सल, जेको भक्त आहे जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का होय।